तरी भगवान श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान जी कथा जे महात्म मोई भक्ति महारानी प्रकट थी, ज्ञान वैराग्य प्रकट थिया। हाणे हिकिड़ो प्रश्न आयो कि काथे रहन, जाते कलयुग जा वरी दोष हिननि खे सताइनि न। तरी सनकादि महाराज भक्ति ज्ञान वैराग्य खे सिधो भागवत में स्थान ॾिनो। श्रीमद भागवत में उन्हनि खे पक्की जगह ॾिनी ऐं चयूं जेके बि संत महात्मा भक्त साध संगत संसारी माण्हू भी अगर ये भगवान जी कथा ॿुधंदा पढ़ंदा तो उन्हनि जे हृदय में भक्ति ज्ञान वैराग्य आसानीअ सां पंहिंजो आसन जमाए चकाचक उन्हनि जो जीवन सफल करे छॾींदा। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। तो भक्ति ज्ञान वैराग्य खपे तो भागवत में प्रवेश कयो, कननि सां उहा अमृतमय कथा ॿुधो, जबान सां रसीला उन्हनि जा कीर्तन कयो, सत्संग कयो, तो भक्ति ज्ञान वैराग्य जी हाणे भी असांखे प्राप्ति थींदी। चो हरि राम।